दोई भली न पियो पर मूंखे रधे खाराइणो पवंदो। रधे मां खाराईंदसि तोखे? तॾहिं इहो कमु वरी केरु कंदो? ॾिसोसि चवे छा थी, रधींदसि वरी मां। हा, रधणो त तव्हांखे पवंदो, छो त रधो खाधो कपिड़ो ऐं रहण मुफ़्त में आहे। त छा खट ते विहारे खाराईंदीसि? खट ते न पर पलंग ते। खट तव्हांजे घर में आहे ई कान। भई मां त फाथसि, ये कहिड़ी हचा खणी गले विधमि? हचा त मूं कई जो तव्हांजे इश्तिहार ते एतबार कयुमि। ॾिसो, मां फज़ीलत वारी आहियां, साफ़ सुथरी आहियां, थोर ॻाल्हाई आहियां, आकायती ऐं बुणायती आहियां, याने सभु खूबियूं आहिनि मूं में। तंहिं करे रधो खाधो कपिड़ो ऐं रहण मुफ़्त में मिलण जी पूरी हक़दार आहियां। मां फज़ीलत वारी आहियां, साफ़ सुथरी आहियां, थोर ॻाल्हाई आहियां, आकायती ऐं बुणायती आहियां।